अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तमाम मुसलमान भाइरन खे जुमे मुबारक जूं वाधायूं। दोस्तों, जो असां दरगाह औलिया हुसैनाबाद कंबर शरीफ में आया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह हर जुमे ते ईंदा आहियूं। अॼु बरसात जे करे हितां जा रोड तव्हां ॾिसी सघो था। इहा सूरत हाल आहे। तमाम घनी बरसात पई आहे। अल्लाह, ये रहमत वाली बरसात आहे। दरगाह आलिया हुसैनाबाद कंबर शरीफ में। दरगाह आलिया हुसैनाबाद हाँ, ये भी रूहानी मंजर आहे साईं। ये दरगाह शरीफ ते बेड़ा पार थी। बस पार इंशाअल्लाह बेड़ा तरन था। इंशाअल्लाह बेड़ा तर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान वेज कंबर वारा साईं। हे दोस्तों, ॾिसो था दरगाह आलिया हुसैनाबाद कंबर शरीफ जो मंज़र आहे। अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अबा हले न कम ओ बा आई पेज भी न जो न कोई न लुड़ंदो। हिते सभु तरंदा। हे दरगाह सखीअ जी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। दरगाह आलिया हुसैनाबाद कंबर शरीफ। मोहम्मद खान। सुभान अल्लाह। दोस्तों, वीडियो के शेयर कंदा हलो। पानी तमाम घणो आहे बारिश जो। दोस्तों, असां मोटरसाइकिल ते आयासीं। यकीन पुछो त मोटरसाइकिल जी जेका हेडलाइट हुई, आडो वारी लाइट, उहा बि पाणीअ में हुई। एतिरे क़दुरु पाणी हुयो जो बस असांजा हथ बि पाणीअ सां क्रॉस पिया थियनि पिया, टच थियनि पिया। तव्हां ॾिसी सघो था हीअ गाॾी थी अचे, कार। इहा कार पूरी तरह सां, इहा कार जा टायर सॼा अंदरि पाणीअ में आहिनि। ऐं एतिरे अॼु जेको आहे सो अंदरि दरगाह शरीफ़ में गाॾी एंट्री थियण जी जॻह कोन्हे का। गाॾियूं ॿाहिरि ई रहंदियूं। बारिश जे करे तमामु घणी बारिश आहे। हिते शयूं ॾिनियूं वयूं आहिनि। मेन जेका गेट थींदी आहे उते हिननि फ़क़ीरनि ॾिनियूं आहिनि शयूं। बाचका रखिया अथनि भरे रेतीअ जा, त जीअं पाणी दरगाह जे तरफ़ अंदरि न क्रॉस करे। अजीब नज़ारो आहे। तमाम बारिश घणी पई आहे। दरगाह आलिया हुसैनाबाद कंबर शरीफ। हींअर बि बरसात हले थी पई सन्ही सन्ही। मां बि पाणीअ में घुमां पियो। तव्हां आवाज़ ॿुधंदा हूंदव। वीडियो खे शेयर कंदा हलो। हीअ दरवेश फ़क़ीर आहे। ॾिसो था तव्हां, बारिश कसीर तइदाद में बारिश पई आहे। कैमरा ते शायद पानी पियो आहे, उन जे करे वीडियो धुंधलो अचे थो। असीं कैमरा खे साफ़ कयूं था।
ॾिसी सघो था तव्हां दोस्तो जिते गाॾियूं बीहंदियूं हुयूं कारियूं उहे इन जे करे गाॾियुनि जो सिस्टम बंदोबस्तु ॿाहिरि कयो वियो आहे जो ॿाहिरि तरफ़ बारिश तमामु घणी हुई ऐं हिते जेका मेन गेट आहे परी तव्हां ॾिसी सघो था मां ज़ूम कयां थो हिते बाचका रेतीअ सां भरे रखिया विया आहिनि हिकिड़े क़िस्म जो बंदि ॿधो वियो आहे ताकी ॿाहिरियों मींहं वारो पाणी दरगाह शरीफ़ में न थिए हुनजे करे गाॾियुनि जी एंट्री बि नथी थी सघे पई बाक़ी सुभान अल्लाह अब्बा साईं जी नज़र करम सां जमायत कसीर तइदाद में आहे ऐं अची रही आहे ईअं न आहे त मींहुं वसियो आहे त जमायत कोन ईंदी न इलाही जमायत अची रही आहे ऐं सवेर टाइम बि आहे अञा हींअर बसि आज़ान आई आहे शायदि असां बि हींअर दाख़िल थिया आहियूं जमायत कसीर तइदाद में आहे हींअर दोस्तो बारिश बि बरसी रही आहे तव्हां ॾिसी सघो था वीडियो खे शेयर कंदा हलो लाइक शेयर कंदा हलो कमेंट में सुभान अल्लाह लिखो असांजो वाल साहब कुराड़ फ़क़ीर आहे त बि वीचारो अब्बा साईं जे इश्क में आयो आहे ऐं अॼु मस्जिद शरीफ़ में अंदरि बंदोबस्तु कयो वियो आहे जिते साईं शेर हुसैनियत क़िबला साईं साहिबज़ादा सैयद नसरुल्लाह शाह बादशाह ख़िताब मुबारक फरमाईंदा वीडियो खे लाइक शेयर ज़रूरु कंदा जमायत काफ़ी जमायत आहे अंदरि सॼी मस्जिद शरीफ़ भरिजी वई आहे अंदर मस्जिद शरीफ में दाखिल थियूं था जी दोस्तों ॾिठो मस्जिद शरीफ़ में ख़िताब थींदो जमायत काफ़ी कसीर जमायत आहे ऐं जमायत हींअर अची बि रही आहे बारिश भी तेज बरसी रही है। अमांखे एॾो स्टेज वारो पासो भी ॾेखारियो आहे।
वीडियो खे शेयर लाइक ऐं कमेंट में सुबहान अल्लाह लिखो। कमेंट में सुबहान अल्लाह माशाअल्लाह ज़रूर लिखंदा हलो। अल्लाह जो शान आहे, ये रहमत वारी बरसात आहे। ॾिसूं था रोज़ो मुबारक खुलियल आहे त पोइ तव्हांखे ज़ियारत करायूं था। जी दोस्तों, रोज़ो शरीफ़ खुलियल आहे अल्हम्दुलिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबी उम्मी ताहिर मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्लाहुम्मा अग़फिर लना वरहमना वअदखिलना जन्नत नअजिना मिनन व अस्लिह लना शअनना। अल्लाहुम्मा अग़फिर लि वरहमना या अल्लाह। सरकार मदीना शान शाह मदीना महबूबा मुशन कलमत कामले से खिजरी हवेली बागी या अल्लाह पांच राम पांच फरमान अमर या अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबी या अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद बिन नबील उम्मी ताहिर मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। दोस्तों अल्हम्दुलिल्लाह रोज़े शरीफ जी बिजारत थी वई। बारिश बरसी रही है। आशिक अब्बा साईं जा